शहदादपुर तालुके जे मक़सूद रिंद वारे इलाइक़े में आपाशी नुसरत डिवीज़न नवाब शाह जे छनबाबू शाख खे पाणीअ जे दबाव सबबि ॻोठ मुराद अली रिंद भरिसां ओचितो घारो पइजी वियो, जेको 25 फुटनि ताईं थी वियो। घारे सबबि वोणनि चौपाए माल जे चारे जे फ़सुल समेत 50 एकड़नि खां मथे फ़सुल पाणी हेठि अची विया, जॾहिं त पाणीअ जो जेको घारे जे दबाव सबबि शाहपुर चाकर मक़सूदो रिंद लिंक रोड समेत ॻोठ खैरो रिंद तरफ़ पाणी वधणु लॻो आहे। पाणी जीअं वधंदो वञे पियो तीअं न सिर्फ़ु खैरो रिंद जो ॻोठ पर शाहपुर चाकर मक़सूदो रिंद रोड तां अची वञु पिणु मुतासिर थी सघे थी। गॾोगॾु ॿियनि ॻोठनि ॾांहुं पिणु पाणी वधणु लॻो। आबादगारनि मुतालबो कयो आहे त आपाशी अमलदारनि जी कदम हट करे तुर्त मशीनरी मोकिले घारो बंदि कराए वधीक नुक़सानु थियण खां बचायो वञे।